बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कांधी कंग थियास वहण जनाज़ो सोहणी। कांधी कंग थियास वहण जनाज़ो सोहणी। बघा जे बेटन जा कुल्हा तन ॾिनास। अखें मलक ॾिठास तोए मन काढो मिहार ॾे। शाह अब्दुल लतीफ़ बेटा सुर सोहणीअ में हिननि सिटुनि में सोहणीअ जो जेको मिहार सां इश्क आहे उन इश्क जी शिदत जो तायुन बयानु कयो आहे। पाणीअ मिलण वक़्तु उते कंहिं आदम ज़ात जो नालो नाहे। हिकु सोहणी आहे, ॿियो अणखुट दरियाउ आहे, अणखुट पाणी आहे, ऐं टियों आहे अणखुट इश्क। मिहार सां मिलण जी जुस्तजूअ में सोहणीअ पंहिंजो आख़िरी साह बि ॾेई छॾियो। ऐं पोइ छा हुयो? सोहणीअ जे जनाज़े जे लाइ हुयो वहकिरो, पाणी ऐं कुल्हा ॾियण लाइ जेके कांधी थिया उहे हुया बघ पखी ऐं कंग। हैरत जी ॻाल्हि त इहा आहे, आख़िरी सिट में चए थो अखें मलक ॾिठास तोए मन काढो मिहार ॾे। मन काढो मतिलबु मन जी शिक, मन जी उकीर ऐं मन जी तांघ। तोड़ी अखियुनि सां मलक पई ॾिसे, मलकुल मौत पई ॾिसे, इज़राइल पई ॾिसे, पोइ बि जेका दिलि जी तांघ आहे, दिलि जी जेका उकीर आहे, दिलि जी जेका शिक आहे, उहा मिहार ॾांहुं हुई। जिए लतीफ़।